पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त MQM सां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं अॻिते हली वधी बि सघनि था। चाहियूं था त MQM सां मुआहिदे तहत हलूं, मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयार आहियूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली मूजिब PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सीता रोड लॻ ॻोठ ज़फ़राबाद पहुतो। चेयरमैन बिलावल भुट्टो खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि बाबति ॼाम ख़ान शोरे ऐं ॿियनि ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान जे ज़िद ते जल्द चूंडियूं नथियूं थी सघनि। इमरान ख़ान हर मौक़े ते नाकाम थी चुको आहे। खेसि सलाह ॾियां थो त हू पार्लियामेंट में वापसि अचे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सीता रोड जे दौरे दौरान वधीक चयो त मुआशी हालतूं ख़राब थियूं त अमन अमान जी सूरत हाल ख़राब थींदी। सिंध में अञा बि ॿोॾि मुतासिरनि खे ॾुखियायूं आहिनि। वसीला घटि आहिनि। ॿोॾि खां पोइ बहालीअ ताईं मिशन पूरो करण में वक़्तु लॻंदो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो वधीक चवणु हो त मुतासिरनि जी मदद लाइ सॼी दुनिया मां ॿीहर इमदाद गॾु कंदासीं। ॿोॾि सबबि वॾी तबाही आई। वर्ल्ड बैंक मां ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ प्रोग्राम मंज़ूर कराया आहिनि। पंहिंजनि माण्हुनि खे लावारिस हालत में न छॾींदासीं। PP चेयरमैन सां वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA रफ़ीक अहमद जमाली, MNA इरफान ज़फ़र लगारी, फयाज़ अहमद भट्ट, MP शर्जीला लगारी ऐं ॿियूं अहम सियासी शख़्सियतूं पिणु गॾु मौजूदु हुयूं।